अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान अमन ॻाल्हियुनि जी बहाली लाइ शर्तुनि में नरमी आणे छॾी। तेहरान नाकाबंदी जे फौरी ख़ात्मे जे मुतालबे तां बद खणी वियो। अमरीका जी रज़ामंदी सां ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में ॻाल्हियुनि लाइ बि राज़ ज़ाहिर। अमरीकी अख़बार ईरान जूं नयूं तजवीज़ूं साम्हूं आणे छॾियूं। अमरीकी अख़बार मूजिब ईरान पाकिस्तान ज़रिए अमरीका खे 14 नुकाती तजवीज़ूं मानियूं आहिनि। तजवीज़ुनि में चयो वियो आहे त एटमी मिसाइल प्रोग्राम ते ॻाल्हियूं अञा मुलतवी आहिनि। आबनाई हुरम्स खोलण ते नाकाबंदी जे ख़ात्मे सां मशरूत कयो वियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु ॿिनि ॾींहनि अंदरि ईरान बाबति अॻुभराई थींदी। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि, ॾिसूं था छा थो थिए। ईरान मां जल्द वापसि न वेंदासीं। पुतिन यूक्रेन में हिकु ॾींहं जी जंग विढ़ण वियो, 4 सालनि खां विढ़े पियो। गुज़िरियल अमरीकी हुकूमत अफ़गानिस्तान मां वापसी ते हथियार छॾे आई। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ईरान खे न रोकियूं हा त इसराइल ऐं यूरोप टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा। असां नेटो ते खरबे डॉलर ख़र्च कयूं था, पर नेटो जंग में असांजी मदद न कई। ईरान जी पहिरीं ऐं ॿिए दर्जे जी क़यादत खे ख़तमु करे छॾियो आहे। उहे ख़राब माण्हू हुआ जिन एहतजाज कंदड़ हज़ारे माण्हुनि खे क़त्ल कयो। ईरानी परदेही वज़ीर अब्बास अराग़ची जा सऊदी अरब, कतर, तुर्किया ऐं मिस्र सां राब्ता। परदेही वज़ीरनि सां टेलीफोनिक राब्ते में ख़िते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। अमरीका ऐं इसराइल सां जंग जे ख़ात्मे लाइ क़दमनि बाबति आगाही। अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान सफ़ारतकारी जो रस्तो खुलियल रखण लाइ तयार आहे, पर शर्त उहा आहे त अमरीका खे धमकियुनि वारो लहजो तब्दील करणो पवंदो। ईरान जे सुप्रीम लीडर मुज्तबा ख़ामनई चयो आहे त दुश्मननि खे शिकस्त ॾियण लाइ इक़्तिसादी जंग करणी पवंदी। ईरान जंग में दुनिया ॾो दुश्मननि मथां बरतरी साबित करे छॾी आहे। पंहिंजे बयान में ईरानी सुप्रीम लीडर वधीक चयो आहे त ईरानी अवाम मक़ामी सतह ते तयारु थींदड़ शयुनि खे तरजीह ॾे। कारोबारी माण्हुनि खे घुर्जे त मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां न कढनि। लाहौर में नौजवान घरवारी ऐं 2 ॿारनि खे क़त्ल करण बैदि आबदाद करे छॾियो। शहर जे मसिंग वारे इलाइक़े में घर मां ज़ाल मुड़ुस ऐं 2 ॿारनि जा गोलियूं लॻल लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त शाहिद जट नाले नौजवान पंहिंजी घरवारी आयशा ऐं 2 ॿारनि खे क़त्ल कयो ऐं बाद में पाण मथां फायर करे ख़ुदकशी करे छॾी। वधीक जांच कई पई वञे। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 4 मई ताईं बरसात जी ॻक थी। मौसमियात खाते मूजिब अॼु ऐं सुभाणे सखर, लाड़कानो ऐं ख़ैरपुर में बरसात जो इम्कान आहे। KPK ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसात पवंदी।